चाचा मां गाड़ी जो बंदोबस्त करे छॾियो आहे, उनमें तेल भी विझाए थो ॾियां। तूं सुभाणे वञ मुंहिंजी कुंवार खे वठी आ। वाह पावा वरी कंहिंखां गाड़ी मोकिलाई अथई। जे गाड़ी आहे न गफ़ार खान वारी त पोइ मुंहिंजी वॾी इलाही थी वेंदी। बाबो असल ॻोठ वञी ईअं टेकजी लांदो, जेको बि परे खां ॾिसंदो चवंदो ठेड़ी जो वॾेरो अची वियो। जॾहिं मामा गाड़ी खां लांदो त पोइ हर कोई चवंदो त बांदर किथां। अकुल कर छड़ा अकुल कर, मां कई वॾेरे खां घटि आहियां छा? अबा ॾिठू तूं इहो ॿुधा त गाड़ी कहिड़ी महिल दर ते बीहंदी त मां तयार थी वठां। चाचा रेस गफ़ार खान वारी गाड़ी न पर जमाल वारी आहे। अरे छोरा या जमाल वारी खटारा मोटरसाइकिल मुंहिंजो त फेफड़ियूं कढी वजंदी आहे। हाँ चाचा गुरबत आहे न, जुगाड़ त करणो पवंदो न। अहिड़ो जूतो बूथ में हणाई जो इहो गंदो नक बि चिबो थी वञे। अरे छोरा मां पंहिंजी छोकिरी खे मोटरसाइकिल ते खणी ईंदुसि। हाँ चाचा माण्हू छा अरे चाचा माण्हू चाचा चाचा करे बाबा का रिश्तो करणु। हल निकिर निकिर ध्यान हल। हथ छॾे कमीज़ फाड़ींदे छा? छो अची छितो थियो आहे? छिता त थींदा न जॾहिं शादी करी थो पियो, चई थो त कुंवार खे मोटरसाइकिल ते वठी अचो। खयां थो 10,000 जो बंदोबस्त। वञ हाणे 15,000 खणी अच, 10,000 किराए जा, 5,000 खर्च जा। जॾहिं पैसा थियनि पोइ हलियो अचिजांइ। निभागन मां अर्जी वियुसि, संग कढण बि सवलो न आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।